नाज़रीन, भिरिया रोड खां भिरिया सिटी वेंदड़ लिंक रोड हंधा हंधा उखड़जी वियो आहे, जंहिं सबब शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे भिरिया रोड मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर उज़ैर चौहान। जी नाज़रीन, असां इन वक्त भिरिया रोड खां भिरिया सिटी वेंदड़ लिंक रोड ते मौजूद आहियूं, जेको गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ठही न आहे सघियो। हंधा हंधा खॾा पंहिंजी वञण जे करे हादसा ऐं पूरूं रोज़ जो मामूल बणनि आहिनि। अचो त हिते वधीक ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर तोड़े ॻोठाणनि खां पुछूं हिननि जो हिन रोड जे हवाले सां छा चवणु आहे। वॾे टाइम खां रोड जी इहा ई हालत आहे, तव्हां पाण ॾिसी था सघो। जे गाॾी असां नई वठी हिते हलायूं था 12 महीननि खां पोइ असांजी गाॾी ख़तमु आहे ऐं घणा ई हादसा आहिनि। रोड जी तव्हां पाण हालत ॾिसी था सघो। हिनमहिल जेको आहे ठारू छा वारो ठहे थो पियो, महिरबानी करे हिनखे बि ठाहींदा अॻिते। वॾो ज़ुल्म आहे असांजे रखियनि जी हालत ॾिसो। ऐं राति जो बत्ती, हाणे बत्ती न आहे, झाकनि में बत्ती भॼी थी पए। केतिरा दफ़ा ट्रालियुनि में लॻा आहियूं, केतिरा दफ़ा ट्रैक्टरनि में लॻा आहियूं। रोड जी हालत जे करे झाका बचायूं था, कमल हेॾे कमल हेॾे, पर रोड असांजी उमिरि 50 साल थी आहे, 50 साल में रोड न ठहियो आहे। असां सां वॾो ज़ुल्म आहे। असांखे रोड खपे, ॿियो कुझु न खपे। बसि हिन रोड खे वॾो टाइम थी वियो आहे, तक़रीबन 7-8 साल थी विया आहिनि, अञा न ठहियो आहे, मंज़ूर थियो आहे। जोकी आसरा हाणे ठाहींदासीं, हाणे ठाहींदासीं, हाणे जॾहिं ठहनि रोड बिरनि खां वठी असां को सहूलियत न आहे। माना जे करे त थींदो, हाणे थींदो, माना 20-25 साल थिया कोन थो थिए अञा। हादसा डेली थियनि था, मोटरसाइकिल लॻनि था रश्के में, को गाॾी में लॻे थो, को मुतालबो इहो आहे त असांखे रोड ठाहे ॾियण सही आहे न, अवाम जे लाइ बि, गाॾियुनि जे लाइ बि सही आहे। पोइ जी नाज़रीन, तव्हां हिते ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर तोड़े ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त महिरबानी करे भिरिया रोड खां भिरिया सिटी वेंदड़ लिंक रोड ठाराए ॾिनो वञे, जीअं त हितां जा माण्हू सफ़री सहूलियत खां फैज़याब थी सघनि। कैमरामैन शरफुद्दीन कीरियो सां गॾु उज़ैर चौहान, धरती टीवी न्यूज़, भिरिया रोड।